अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अव्हां जो मेज़बान अशरफ बुखारी। मुख़्तलिफ़ लेजेंड सां ॻाल्हियूं कचरियूं हाल अहवाल थींदा आहिनि, उन्हनि खां किर्त मालूम कंदा आहियूं। हिन वक़्तु असां सां नाले वारो अदाकार, नाले वारो सिंधी ड्रामनि जो डायरेक्टर फर्ज़न खज्जू असां सां गॾु मौजूदु आहे। हुन केतिरे ई जेको आहे ड्रामनि में कमु कयो आहे, सिंधी तोड़े उर्दू ड्रामनि में, स्टेज ड्रामनि में कमु कयो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। फर्ज़न, तव्हां कॾहिं ड्रामनि में शुरूआत कई ऐं कॾहिं डायरेक्शन शुरू कई, कंहिंखे ॾिसी कई, कीअं तव्हांखे शौक़ु पैदा थियो? साईं, मां स्कूल पढ़ंदो हुउसि, स्कूल जो दौर हो, 3 दर्जे में पढ़ंदो हुउसि। स्टेज ड्रामो थियो 2001 में हिते मीरपुर माथिलो में उस्ताद उमेद अली वारनि जो, उहो ड्रामो ॾिसणु वियासीं। पोइ स्टेज खां शौक़ु थियो। पोइ 2004 में पोइ मां हिन ड्रामा फील्ड में शुरूआत कई। मरूम मोहम्मद बैग समय जो हूंदो हो, असांजो मीरपुर जो बहितरीनु स्टेज जो आर्टिस्ट हो, हुन सां मुंहिंजी मुलाक़ात थी। पोइ 1-2 स्टेज हुनजी डायरेक्शन में कयमि। उनखां पोइ फ़कीर गुलाम भाई कलवर गॾु हूंदो। उन खां पोइ 2006 में मुंहिंजी उस्ताद उमेद अली कलवर सां मुलाक़ात थी, जेको मुंहिंजो उस्ताद आहे, जंहिंजी बदौलत मां फर्ज़न मलिक मां खजू जेको नालो उस्ताद उमेद अली मूं ते रखियो, उनजे करे थियो। पोइ 2006 खां मुसलसिल महिनत कई आहे थी हिन टाइम ताईं। पोइ ज़िंदगी सिखण जी आहे, सिखूं था पिया। ऐं डायरेक्शन तमामु ॾुखियो कमु आहे ही, जहिड़े तहिड़े जो कमु न आहे। न को मां डायरेक्टर आहियां, बसि हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे जेका कयूं था पिया, जेको इश्क़ आहे। मूंखे एक्टिंग जो शौक़ु हुयो, असुल में एक्टर थियणु आयो। जॾहिं उस्ताद उमेद अली सां मिलियुसि तॾहिं हींअर मां कुझु न कुझु ॾिसण जो थियो आहे। 2006-07 में माना ई नंढड़ो हूंदो, उस्ताद चवंदो हो तुंहिंजो फेस बि न आहे त एक्टिंग ॾुखी आहे, तूं डायरेक्शन सिख। जॾहिं तूं डायरेक्टर थी वेंदे त पोइ तूं एक्टिंग बि पाण करे सघीं थो ऐं सभु शइ रोज़ी बि लॻी सघे थो। छो जे असांजा जेके सिंधी मीडिया जा आर्टिस्ट आहिनि वीचारा, उन्हनि जी का बि वावर नथी थिए पई। हू सभु पुठिते पियल आहिनि ऐं एक्टिंग में पाण खे मञाइण इहो लक आहे। बसि कुदरत जे तरफ़ां जॾहिं अतात थिए थी त माण्हू हिकिड़ो मशहूरु थो थिए, पोइ उनखे चैनल जे तरफ़ां रोज़ी या जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट स्टेज थियनि था पिया मिले थी। न त काफ़ी असांजा अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके वीचारा 90-91 खां असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी में जंहिं कमु कयो आहे, सीनियर आहिनि, पर उन्हनि खे अञा ताईं उहो मक़ाम न मिली सघियो आहे। उन्हनि ते हिकिड़ियूं कोशिशूं कयूं आहिनि, पर वीचारनि खे न उहो प्लेटफॉर्म मिलियो आहे, या गुरबत जो सबबु या कुझु। पोइ मां चवां थो त मूंखे ईअं सम्झो त 18-19 साल फील्ड जा थी विया आहिनि, जंहिंमां मां मुसलसिल 13 खां 14 साल घर खां ॿाहिरि रहियो। अच्छा, तव्हां फर्ज़न केतिरा ड्रामा कया ऐं केतिरी डायरेक्शन कई ड्रामनि जी? साईं, मां 8 स्टेज ड्रामा पंहिंजी डायरेक्शन में कया आहिनि ऐं उन खां पोइ 6 टेली फिल्मूं मूं पंहिंजी डायरेक्शन में कयूं आहिनि, जंहिंमें 2 मूं लिखियूं। ऐं उन खां पोइ 3 ड्रामा मुंहिंजा मेरान टीवी ते 2 5 डेज़ हुया। पहिरियों 5 डेज़ साईं इब्राहिम खरल साहिब जो हुयो, वालियूं नाले सां मां कयो। ॿियों 5 डेज़ हो साईं सलाम समय साहिब जो, जेको पोलो टेक्निकल कॉलेज दादू जो आहे, उते उनजी ड्यूटी आहे। उनखां पोइ 20 डेज़ हुयो उत्साह नालो, जेको मां मेरान टीवी ते कयुमि। पोइ वरी KTN ते काफ़ी डायरेक्टरनि खे असिस्ट कयो, जंहिंमें मुंहिंजो वॾो भाउ मोहम्मद आज़म मेंगल साहिबु, जंहिंजो दर्दनि जो दरिया प्रोजेक्ट हो, उनमें मां असिस्टेंट डायरेक्टर हुउसि ऐं किरदार बि हुयो। उतां ज़िंदगी सिखण जी आहे, उतां सिखियासीं। साईं नूरज़ौर साहिबु सूली ऐं सच थियो सिंध टीवी ते 2015 में साईं नूरज़ौर खे असिस्ट कयुमि। पोइ मुंहिंजो 2021 में पहिरियों सोप सीरियल ज़हर ज़िंदगी, जेको मां सिंध टीवी ते कयो, जेको 383 एपिसोड ते मुश्तमिल हुयो ऐं जेको मां पंहिंजे मीरपुर माथिले डिस्ट्रिक्ट घोटकी में कयुमि। ऐं ॿी इहा ख़ुशी थींदी त असां जॾहिं बि साईं ॿाहिरि रिकॉर्डिंगनि ते वेंदा हुआसीं, चवंदा असांखां दोस्त पुछंदा हुआ त भाऊ किथे आहियो, असां लाड़काणे आहियूं, दादू आहियूं, ख़ैरपुर आहियूं। पोइ जॾहिं ही सोप सीरियल ज़हर ज़िंदगी असांजो थियो त उनखां पोइ असांजी सिंध में डिस्ट्रिक्ट घोटकी केतिरो फेमस वियो तव्हांजो ज़हर ज़िंदगी? साईं, ज़हर ज़िंदगी असांजो उहो ड्रामो हो जे गुज़िरियल 4 साल खां, अॼुकल्ह त सोशल मीडिया जो दौरु आहे, का ॻाल्हि न आहे लिखंदी, सोशल मीडिया ते सर्च करे ॾिठो मुंहिंजो ड्रामो 24 कलाक में लख व्यूज़ खणंदो, जेको 5 सालनि खां कंहिं बि उनजो हिन टाइम ताईं रिकॉर्ड न तोड़ियो आहे। ऐं उन खां पोइ व्यूअरशिप उहा आई जे असां हितां मां यासीन भोजदार, असांजो ज़हर ज़िंदगी में हो सुठो दोस्त आहे, शफ़ीक लुंड साहिबु, 2 दोस्त ॿिया। असां सेवण वियासीं जॾहिं ईद जो मौक़ो हुयो, त पोइ सेवण जे रोज़े जो जेको ॿाहिरियों दर आहे, उन अंदरे गेट ताईं घटि में घटि 2-2.5 हज़ार माण्हुनि असां सां सेल्फियूं कढायूं ऐं मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया त छा असांजो एॾो वॾो ड्रामो फेमस थी वियो आहे।
ऐं माण्हुनि जी मोहबत ज़रिए असांजो सभु रब करीम जा करम आहिनि, इंसान त कुझु बि न आहे। ऐं जेके असांजा व्यूअर जेके ॾिसनि था, जेके असांखे पसंदि कनि था पिया, उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। अच्छा, तव्हां कॾहिं सोचियो त मां ड्रामा वञी कंदुसि, कॾहिं सोचियो तव्हां त मां वरी डायरेक्शन में ईंदुसि, वॾा वॾा प्रोजेक्ट मिलंदा ऐं वॾनि वॾनि एक्टर्स खे जेको आहे मां असेस कंदुमि ऐं उन्हनि खे डायरेक्शन ॾींदुसि, इहो कॾहिं सोचियो हो तव्हां? कॾहिं बि मां न सोचियो। असल में मूंखे पहिरियां जॾहिं स्कूली दौर में मूंखे कोॾी जो वॾो शौक़ु हो। पोइ जॾहिं रांदियूं खेॾियूंसीं वॾा धक लॻा, मां चयो बाबा हाणे इज़त वारो कमु ॻोल्हिजे। पोइ जॾहिं ड्रामनि जी फील्ड में आयासीं, मंज़ूर मुराद साहब असिस्टेंट डायरेक्टर, मां दर्दन जो दरिया KTN जो प्रोजेक्ट हो। पोइ मंज़ूर साहब खे मां जॾहिं डायलॉग ॿुधायमि त पोइ मूंखे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। त स्क्रिप्ट मां न पियो पढ़ी सघां। मंज़ूर साहब माना मूंखे अची भाकुर पायो, चुमी ॾिनई, मूंखे चई छा थियो पुट ऐं तूं छो थो रहे? मां चयो मंज़ूर साहब मुंहिंजी 92 जी पैदाइश आहे, अवां 87 खां हीरो आहियो, सो मुंहिंजी इहा ख़ुशि नसीबी आहे त मां ॼायल आहियां तव्हां हीरो ऐं अॼु मां तव्हांखे डायरेक्शन ॾियां थो, इहो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। ऐं मंज़ूर मुराद साहब असांजा लीजेंड आर्टिस्ट आहिनि, तमामु बहितरीनु फुकरा तबियत जा आहिनि। सो काफ़ी अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी जा, या पर सभु मूंखां सीनियर आहिनि, जंहिंजो तव्हां बैकग्राउंड ॾिसंदव, जेके जंहिं 90 खां ड्रामा कया आहिनि, मां 92 जी पैदाइश, उन्हनि खे डायरेक्शन ॾींदो आहियां। त मूंखे माना मां अल्लाह पाक जा शुक्र अदा कंदो आहियां। ऐं मां ऑन द स्क्रीन संगत खे ॿुधायां त को बि आर्टिस्ट, को बि डायरेक्टर जेकॾहिं महिनत कंदो आहे त हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे त चोर जी महिनत रायगान न वेंदी आहे। ऐं सॼी सिंधी मीडिया जेके बि आर्टिस्ट डायरेक्टर आहिनि, उहे इन ॻाल्हि जा गवाह आहिनि त फर्ज़न मलिक खजू ॿुहारी ॾियण खां डायरेक्टर थियो आहे। फर्ज़न मलिक खजू सेट ते ॿुहारियूं ॾिनियूं आहिनि, फर्ज़न मलिक खजू उस्तादनि जा बूट पॉलिश कया आहिनि, उस्तादनि खे ज़ोर ॾिना अथई, ख़िदमतियूं कयूं आहिनि, महिनत कई आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे इहो सिर्फ़ु पाण ते ट्रस्ट ऐं फ़ख़ुरु आहे त मां मेरिट ते आयो आहियां, मां न कंहिंखे किरास करे आयो आहियां, न कंहिंजी अच्छा, फर्ज़न हाणे हिकिड़ी ॿी शइ आहे, तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे कहिड़े आर्टिस्ट मां तव्हां मुतासिर आहियो, जे तमामु हिकिड़ो वॾो ह्यूज, तमामु वॾे पैमाने ते कमु कयो हुजे ऐं तव्हां हुन मां मुतासिर थियो? ईअं त खोड़ लेजेंड असांजा अदाकार आहिनि, कहिड़े अदाकार मां तव्हां मुतासिर आहियो? जी, मां जेकॾहिं हक़ीक़त ॿुधाईंदो त इन में को शक बि न आहे। जेकॾहिं वॾी लेवल ते अचूं त मंज़ूर मुराद साहब मुंहिंजा फेवरेट आर्टिस्ट आहिनि ऐं तमामु वॾा आर्टिस्ट आहिनि। उनखां पोइ जेकी वरी असांजी KTN जी खेप, जेके सिंधी मीडिया जे, उन हवाले सां मां हिकिड़ो फ़ख़ुर सां चवां थो त उस्ताद उमेद अली कलवर, चाहे जो मुंहिंजो उस्ताद आहे, असांजो रिश्तो हिकिड़ो उहो अलॻि पंहिंजी जाइ ते आहे, पर मां चवां थो सिंध छा पूरे पाकिस्तान में उस्ताद उमेद अली कलवर जहिड़ो को आर्टिस्ट न आहे, वॾो आर्टिस्ट आहे। ऐं मां उस्ताद जो परस्तार आहियां। ऐं मां काफ़ी डायरेक्टरनि खे इहो चवंदुसि त तव्हां उस्ताद खे उन लेवल जो अञा जेकॾहिं करेक्टर मिले त उस्ताद वॾो आर्टिस्ट आहे, मां उन मुतासिर आहियां। ऐं मां हिकिड़ो तव्हांखे दोस्तो हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदुसि। अजमेर साईं नूर ज़ौहर खे अल्लाह पाक वॾी हयाती ॾे, सिंधी मीडिया जा तमामु वॾा राइटर आहिनि। सो मां साईं नूर ज़ौहर सां बि मुंहिंजी डिस्कस थी, जॾहिं मुंहिंजी साईं पाण में डिबेट थींदी त मां चयो साईं तव्हां पथर दुनिया, पंहिंजा परावा, पथर जा माण्हू, दर्दनि जो दरिया, ज़हर ज़िंदगी, तमामु वॾा सोप ॾिना आहिनि। सिंधी आर्टिस्टनि में तव्हांखे कहिड़ो आर्टिस्ट वणंदो आहे, माना इहा तव्हां कंहिंजा परस्तार आहियो? त पोइ साईं नूर ज़ौहर बि मूंखे इहे लफ़्ज़ चया अथनि, जेकॾहिं मां हक़ीक़त ॿुधायां त उमेद अली कलवर वाहिद आर्टिस्ट आहे जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे, जेको मुंहिंजे स्क्रिप्ट सां इंसाफ़ कंदो आहे, मुंहिंजे स्क्रिप्ट खां हटी करे न आहे ॻाल्हाईंदो। ऐं हीअ जेका कुझु ॻाल्हि कयां थो ऑन द स्क्रीन, मां हिकु हक़ीक़त कयां थो। साईं नूर ज़ौहर साहब खे अल्लाह हयाती ॾे। हक़ीक़त आहे त तमामु हिकिड़ो लेजेंड अदाकार आहे, उमेद अली हिकिड़ो वॾो नाम आहे पूरी सिंध में। जी जी। अच्छा फर्ज़न, तव्हां राइटर कहिड़े मां मुतासिर थियो, जंहिंजा सुठा मकालमा ऐं सुठी स्टोरीज़ जेको आहे डायरेक्शन तव्हां बि कई, या कंहिं असिस्ट जाते तव्हां असिस्टेंट थी रहे हो, उते बि ज़ाहिर आहे कंहिं एक्टर जेको आहे, डायरेक्टर जेको आहे, कंहिं सुठे कहाणीकार जो जेको आहे ड्रामो परफॉर्म करायो हूंदो। हाणे तव्हां कहिड़े मां मुतासिर आहियो राइटर मां? मां साईं नूर ज़ौहर मां, छो जो साईं नूर ज़ौहर तमामु वॾो राइटर आहे। उनजो अक्सर माण्हू सवाल कंदा आहिनि त भई हथियार ते हिन ते ड्रामा लिखनि था, सो उनजो ताज़ो ई मिसाल हो साईं नूर ज़ौहर हींअर सोप सीरियल हलियो सिंध TV ते, मोहबतुनि जो माग, जेको वॾो आर्ट ड्रामो हुयो, उन लिखियो ही शोबिज़ बिज़नेस आहे। काफ़ी दोस्त सवाल कंदा आहिनि साईं तव्हां हथियार था ॾेखारो, भाई इंडिया वारो जेकॾहिं हिकिड़ो ॼणो 10 ॼणनि खे लत सां उॾारे थो, इहो मुमकिन आहे साईं? कुझु न आहे, ही सिर्फ़ु असांजो बिज़नेस आहे, टेक्निकल हिकिड़ी शइ। जेकॾहिं इंडिया जो इहो कल्चर न आहे त बमनि सां बिल्डिंगूं उॾारींदा आहिनि, कारूं उॾारींदा आहिनि, ही
सिर्फ़ु बिज़नेस आहे, जेके इदारा चैनल्स जेके पंहिंजा चैनल खोलियूं वेठा आहिनि, जेके उन ते ख़र्च कनि था पिया, उन्हनि खे बिज़नेस खपे ऐं हू उहा शइ ॾेखारींदा जेकी पब्लिक डिमांड हूंदी, जंहिंखे पब्लिक चाहींदी, पब्लिक ॾिसंदी। इन में असां जेकॾहिं माण्हू चवंदा आहिनि त तव्हां सुठो ड्रामो ठाहियो, उनजो मिसाल मुंहिंजो ड्रामो हिन टाइम बि तव्हां सर्च कंदो फेसबुक ते पेज आहे मेहरान टीवी ड्रामा जो उत्साह ड्रामो, जेको मां तालीम सिहत ते ठाहियो, भलो ड्रामो, पर उनखे व्यूज़ न आहिनि, माण्हू नथा ॾिसनि, माण्हू चवंदा छो जो असांखे पब्लिक सां हलणो पवंदो आहे। ऐं साईं नूरदास साहिबु तमामु वॾो राइटर आहे। उनखां पोइ मां वरी जेकॾहिं पसंदि कंदो आहियां साईं नूरदास खां पोइ अयूब गुल साहिब खे। अयूब गुल ॾाढो भलो लिखंदो आहे ऐं फ़लसफ़नि जो बादशाह आहे, उनजी ॿोली, उनजा लफ़्ज़ जेके दिमाग़ टकराए छॾींदा आहिनि। अच्छा, हाणे तव्हां इहो ॿुधायो त कहिड़ो तव्हांजो ड्रामो उहो फेमस हुयो जंहिंमें पाण तव्हां अदाकारी कई, ऐं कहिड़ो उहो बहितरीन डायलॉग हो, मकालमो हो, जेको तव्हां पब्लिक में जेको आहे तव्हां मशहूरु थियो, हुन में पज़ीराई मिली? उहो मुंहिंजो ड्रामो ज़हर ज़िंदगी हो, जंहिंजो मां डायरेक्टर हुउसि। हुन में मां हिकिड़ो कैरेक्टर कयो पीरू जो। पीरू आहे प्यार जो प्यासी, मिले रुगो मार थी। पोइ जिते बि मूंखे दोस्त परस्तार फोन कंदा त इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि, या अॼु बि जिते वेंदा आहियूं साईं पीरू आहे प्यार जो प्यासी, मिले रुगो मार थी। सो बाक़ी मां केटीएन ते बि जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट कया, साईं नूरदास जा सभु हिट हुया, जंहिंमें लॾो पाॾे ते ड्रामो बशारत समय जो, मां उनखे बि असिस्ट कयो, हुन में मुंहिंजो भलो किरदारु हो। खोड़ी के घुमरी में हो, दर्दनि जो दरिया, इंगे में पधरा में मुंहिंजो कैरेक्टर हो। प्रोजेक्ट काफ़ी सुठा कया आहिनि ऐं सुठड़ा किरदार कया आहिनि। अच्छा, हाणे एक्टिंग ऐं डायरेक्शन में छा फ़र्क़ु तव्हां महसूसु कयो आहे? साईं एक्टर जेको हूंदो आहे उहो आज़ादु हूंदो आहे, उनखे टेंशन को बि न हूंदो आहे। ऐं हीउ जेको डायरेक्शन आहे उहो मुंहिंजो इश्क़ आहे, शौक़ु आहे। एक्टर थियणु आयुसि, बसि असुल जेको डायरेक्शन में मज़ो आहे, उनजी कमांड करण में मज़ो आहे। चाहे जो टेंशन आहे, हा वक़्तु तो हीअं चवंदो, पर उन खां पोइ जेके काफ़ी दोस्त मुंहिंजा सीनियर आहिनि, मूंसां गॾु रहिया आहिनि, त कॾहिं उन्हनि बि इहो महसूसु न कयो आहे त मां सेट ते इहो ॾेखारियो न हीअं कयो हीअं कयो डायरेक्टर, छो जो सभु असांजा दोस्त आहिनि। मां वटि मुंहिंजो वाहिद सेट हूंदो आहे जिते फ्री माहौल, मज़ाक मस्ती, उहो फीमेल आर्टिस्ट हुजनि, ऐं असांजो हीउ हिकिड़ो घरु आहे। उन घर में रिश्ता हूंदा आहिनि, माउ भेण जो, भाउ भेण जो। सो असां हिकिड़ी पाण में फैमिली हूंदा आहियूं। ॿाहिरि जॾहिं हूंदा हुआसीं चवंदा हुआसीं वॾो एक्टिंग में मज़ो आहे, पर जॾहिं फील्ड में आयासीं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ऐं सभु असां पंहिंजे पाण में हिकिड़ी फैमिली हूंदा आहियूं। जेकॾहिं सालनि जा साल रहूं था त इहो फैमिली जो असांजो हिक ॿिए सां नातो रिश्तो हूंदो आहे। अच्छा, हाणे हिन तव्हां फील्ड में को अहिड़ो दिलचस्प वाक़ियो ॿुधायो ड्रामा जे अंदरि या डायरेक्शन जे अंदरि? तव्हां ड्रामा बि कया, पाण परफॉर्म बि कयो, डायरेक्शन बि कई, को अहिड़ो फेमस हुजे जेको तव्हां सम्झो त मां मूंखां हीउ जेको आहे थी वियो आहे? जी, फेमस वाक़ियो इहो त मां उत्साह ड्रामो रिकॉर्डिंग कयां पियो। इलेक्शन खां कुझु ॾींहं पहिरियां जो दौरु हुयो, डिग्री कॉलेज मीरपुर माथिलो में रिकॉर्डिंग हुई। तॾहिं मां अञा माना न हुउसि, 2016 जी ॻाल्हि आहे। आपा नसरीन नाज़ ऐं शमा मंगी ऐं मेहरान टीवी जी टीम उहा ॿुधे थी, ऐं उहे साम्हूं हिन ॻाल्हि खे तस्लीम कंदा उहे आयल आहे। पोइ मां काॾे ॿाहिरि वियो हुउसि त हिननि मूंखे फ़ोन कई, मां किथे शहर में हुयुसि, त चई जल्दी आहे। त तॾहिं रेंजर्स वारा आयल आहे, को हुते पंहिंजे कमकार सां चए उहे आया आहिनि तो वटि, रिकॉर्डिंग जी परमिशन आहे, हुननि असांखे ॿधो आहे। हुननि सुनो आहे, आपा नसरीन रोअण शुरू थी वई, गजू असांखे ॿधा ईअं खयूं वेंदा आहिनि। मां नंढड़ो माण्हू वॾो परेशान थी वियुसि। मां चयो हीउ छा थी वियो, ऐं मां पाण माना मां चयो वञा न वञा या छॾे नथो वञा। वरी मां चयो ठीकु आहे वञा थो पियो, भला जेको थियो। पोइ उते वियुसि त मां ॾिसी नंढड़ो मुंहुं थी वियो। पोयां ॾिसुमि त रेंजर्स वारा वॾा ॾिसी मां माना ईअं सफ़ा रोअण हारको थी वेही रहियुसि। पोइ खिलिया। पोइ मां चयो बाबा ईअं न कयो, कंहिंजी दिलि खे कुझु थी न वञे। सो इहो यादगार वाक़ियो जेको न आहे विसरंदो। अच्छा, हाणे तव्हां इहो ॿुधायो त हिन फील्ड में आया तव्हां, कॾहिं कंहिं इश्क थियो तव्हांजो कंहिंसां? साईं हाणे इहे ॻाल्हियूं पुछण जो त न हूंदियूं। इंसान आहे, थी थो वञे। हा साईं, उहा कहिड़ी दिलि आहे जंहिंखे इश्क न थियो हुजे? इश्क बिल्कुलु थियो आहे, ऐं इश्क आहे, इश्क रहंदो। पहिरियों त डायरेक्शन सां इश्क आहे, फील्ड सां बाक़ी हाणे इश्क त लाज़मी आहे। इश्क सां इंसानु अधूरो आहे, वेतर असां कुंवारा आहियूं, असांखे त इश्क जी तमामु सख़्तु ज़रूरत। हाणे तव्हां इन फ्यूचर जेको आहे छा सोचियो आहे? अॻिते कीअं तव्हां कमु इन सिलसिले खे हलाईंदो, कंटिन्यू कंदो? जी साईं, जेसि तरह ताईं सिसी में साह आहे त इन सिलसिले खे असां ज़रूरु हलाईंदासीं। ऐं फील्ड सां इश्क आहे, जेसीं ताईं आहियूं
त हाणे मुंहिंजो अनकरीब मोहरम खां पोइ हिकिड़ो वॾो सिंध टीवी ते सोप सीरियल अचे थो पियो पंहिंजा वेरी, जंहिंजो डायरेक्टर अदा आज़म इंगल ऐं मां गॾिजी हिन दफ़े कमु कयूं था पिया। सो काफ़ी दोस्त पुछनि पिया, मां न पियो ॿुधायां अॼु हिन पेज ते मां इहा ॻाल्हि कयां थो जेको मोहरम खां पोइ असांजे सोप सीरियल जी रिकॉर्डिंग शुरू थींदी, जंहिंमें अदा आज़म इंगल ऐं मां ॿई गॾु डायरेक्टर आहियूं। तव्हां वॾो एक्टर आहे, हा, पोइ मूंखे दोस्तान ते सुवाल कयो त तव्हां साईं 2 सोप सीरियल हेॾा वॾा अकेला कया आहिनि, ज़हर ज़िंदगी दोलाब, सो आज़म मिंगल जो गॾु तव्हां हुजण उनजो सबबु छा आहे? सो सबबु उनजो इहो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो त जॾहिं मां असिस्टेंट डायरेक्टर हुयुसि दर्दनि जो दरिया में, त आज़म मिंगल तॾहिं जो डायरेक्टर हो ऐं मां हुनखां सिखियो आहियां। दोस्त हूं, असां जेकॾहिं गॾिजी करे हिकु प्रोजेक्ट ॾींदासीं त पहिरनि खां अञा बहितर ॾियण जी कोशिशि कंदासीं, जेके असांजा व्यूअर आहिनि असां चवंदा उनखे सुठे खां सुठो कमु ॾियो। अच्छा फरज़ंद, हाणे तव्हां पंहिंजे व्यूअर्स खे कहिड़ो मैसेज ॾींदो? बसि मां व्यूअर खे इहो मैसेज ॾींदुसि सभिनी खे, जेके बि असांजा ॾिसंदड़ पहिरीं प्यारा दोस्त आहिनि, त जेका बि असां प्रोजेक्ट मां या जेके बि डायरेक्टर असांजा ठाहींदा आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा कयो, ॾिसंदा कयो, ऐं जेके जाइज़ उन ते तबसरो बि कंदा कयो। तनक़ीद बराए इस्लाह हुजे, कंहिंजी दिलि आज़ारी न कंदा कयो। हिकु इंसान जी दिलि आज़ारी पूरे आलम जी दिलि आज़ारी आहे। सो असां फनकार वॾा हिसास दिलि हूंदा आहियूं ऐं असां अंदरि खां भरियल हूंदा आहियूं। असांजे अंदरि में छा हूंदो आहे उहो तव्हां जेकॾहिं कंहिं फनकार आर्टिस्ट सां कचहरी करे ॾिसंदो तव्हां रोई पवंदो। सो कंहिंजी दिलि आज़ारी न कंदा कयो। जेके बि पहिरीं प्यारा दोस्त असांजा व्यूअर ॾिसंदा, मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। जी बिल्कुलु, फरज़ंद खजू जा वीचार ॿुधा, इंतिहाई दिलचस्प ॻाल्हियूं ॿुधियूं, मिठियूं मिठियूं खरियूं खरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अशरफ बुखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।